THN News। नाज़रीन, लालू रोक का ख़बर शामिल कयूं था त वारह तालके में बाहि लॻण जा वाक़िया वधी विया आहिनि। फायर ब्रिगेड गाॾियुनि जी खोट सबबि लखें रुपयनि जो नुक़सान रोज़ जो मामूल बणिजी वियो। ख़बर मूजिबि वारह तालके जे नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि जे ज़रई ज़मीनुनि ऐं घरनि में बाहि जे वाक़ियनि सबबि वॾो नुक़सान थियो आहे। गुज़िरियल राति देर सां पिणु तेज़ तूफ़ान दौरान ॻोठ जखर ॿाहिरां ज़रई ज़मीन में बाहि लॻी वई, जेका तेज़ तूफ़ान सबबि उहा बाहि वधी वई, जंहिंजे नतीजे में ॻोठ निहाल तुनियो, बख़्शली माशी, जामक चांडियो ऐं ॻोठ बूहड़नि ताईं वधी वई। मिलियल इतलाउनि मूजिबि ॻोठ बख़्शली सोलंगी ऐं जामक चांडियो ॻोठनि विच में ज़मीन में पयल सवें मण कणिक जा देरा ॾिसंदे सड़ी ख़ाक जो ढेर बणिजी विया। इलाइक़े वासियुनि वारह, नसीराबाद ऐं कंबर जे फायर ब्रिगेड अमले खे इतलाउ ॾिनो, पर गाॾियूं लेट पहुचण सबबि लखें रुपयनि जो नुक़सान थी वियो। जॾहिं त ॻोठाणनि पिणु बाहि विसाइण लाइ भरपूर कोशिशूं कयूं, पर तेज़ तूफ़ान सबबि नाकाम थी विया। ॿिए पासे लालू रोक शहर जे बाईपास ते पेचुआ राइस मिल पुठियां वापारी बाबू मोहम्मद सिद्दीक़ ख़ासकेलीअ जे रखियल तूतड़नि खे पिणु नामालूम सबब जे करे बाहि लॻी वई। बाहि एतिरी शदीद हुई जो ॾिसंदे अध खां वधीक तूतड़ सड़ी रख थी विया। उन मौक़े ते लालू रोक शहर जे हिक दुकानदार सईद अहमद राजपूत जी हिक डासन पिणु सड़ी वई। उन सिलसिले में वापारी बाबू मोहम्मद सिद्दीक़ ख़ासकेली THN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त मुंहिंजे तूतड़नि खे शरपसंदनि ॼाणी वाणी बाहि ॾिनी आहे, जंहिंजे नतीजे में 20 लखनि जा तूतड़ सड़ी रख थी विया आहिनि।